बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, असांजो माशरो जेको आहे न उहो सिर्फ़ु तनक़ीद करणु ॼाणींदो आहे, ख़ामियूं कढणु ॼाणींदो आहे। का बि ख़ामी हूंदी उनखे दुरुस्त न कंदा, सिर्फ़ु तनक़ीद कंदा, उनजी असलाह कॾहिं न कंदा। तॾहिं असांजो माशरो हिक ॿिए जी सपोर्ट करणु छॾे ॾिनो आहे। हर माण्हू हिक ॿिए मां ऐब थो कढे, फ़िलाणे में हीअ ख़ामी आहे, फ़िलाणे में हीअ ग़लती आहे, फ़िलाणे में हीअं हुजणु खपे हा। हिकिड़ो शागिर्दु हुयो, पंहिंजे उस्ताद वटि पेंटर जो कमु सिखंदो हुयो, जेके सुठियूं सुठियूं तस्वीरूं ठाहींदा आहिनि या माण्हूअ खे साम्हूं विहारे उनजो आर्ट कंदा आहिनि। त अहिड़ो ई हिकिड़ो शागिर्दु पंहिंजे उस्ताद वटि कमु पियो सिखे। काफ़ी अरसो उन कमु सिखियो। उनजी हिकिड़ी ख़्वाहिश पैदा थी त पंहिंजे उस्ताद खे अर्ज़ु कई, उस्ताद मूंखे हिकिड़ी इजाज़त ॾियो त मां हिकिड़ी तस्वीर ठाहियां ऐं उहा तस्वीर शहर जे विच चौक ते रखां ऐं माण्हुनि खां उन जा तफ़सील वठां। उस्ताद उनखे इजाज़त ॾिनी त बिल्कुलु तूं तस्वीर ठाहे सघीं थो। उन माण्हूअ काफ़ी ॾींहं, काफ़ी महीना महिनत करे हिकिड़ी तस्वीर ठाही। तस्वीर ठाहे शहर जे हिकिड़े वॾे चौक ते वञी उहा तस्वीर रखी ऐं उन सां गॾु हिकिड़ो कलम बि रखी जंहिंसां पेंट करे पियो। तस्वीर जे कुंड ते लिखी छॾी त अगरि हिन तस्वीर में का ग़लती हुजे, का ख़ामी हुजे त उन जॻह ते टिक करे छॾियो। हर माण्हू आयो उन ग़लती कढी, फ़िलाणे हंधि हीअं हुजणु खपे हा, उते टिक ॾिनई, हुते टिक ॾिनई, हुन आयो हिते टिक ॾिनई। महीने सवा खां पोइ उहो माण्हू वरी आयो पंहिंजी तस्वीर खणण लाइ। हीअं जो ॾिसे त तस्वीर ज़ाहिर कोन्हे, रुॻो टिक टिक लॻे पिया। एतिरा निशान उनखे लॻा पिया आहिनि जो जंहिं तस्वीर जो जेको मौज़ू हो न उहो मौज़ू चेंज थी वियो। हुन तस्वीर में अलाए छा ठाहियो। हिन जी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त माण्हुनि खां इन जो मां तजुर्बो वठां। हीउ ॾाढो ग़मगीन थियो त तस्वीर जा त कम ई लही आहे, जेको माण्हू अचे कलम खणी हुनखे टिक ॾेई छॾे त हिते ख़ामी आहे। हीउ ॾाढो ग़मगीन थियो, आयो पंहिंजे उस्ताद वटि अर्ज़ु कई, उस्ताद मूंसां हे हशर थियो। हुन जो को मसइलो कोन्हे को, तव्हां अहिड़ी तस्वीर वरी ॿीहर ठाहियो। वरी 2-3 महीना उन महिनत करे अहिड़ी तस्वीर हिकिड़ी ठाही। उस्ताद चयो हाणे हे वञी उते चौक ते रख ऐं गॾु कलम बि रख। हिन दफ़े इन तस्वीर जे मथां लिखी छॾ त तस्वीर में अगरि किथे ग़लती नज़र अचे त उनखे दुरुस्त कंदा। कलम बि रखी अचो। हीउ शागिर्दु तस्वीर तयारु करे वॾे फ्रेम में लॻाए कलम मसो ते रखी मोटी आयो। तस्वीर जे मथां लिखियलु हो त किथे बि ग़लती नज़र अचे त उनखे दुरुस्त कयो। महीने खां पोइ वरी तस्वीर जे खणणु वियो त उते किथे को निशान टिक किथे बि दुरुस्त थियलु कोन हो। हीउ मोटी आयो तस्वीर खणी पंहिंजे उस्ताद वटि, ॾाढो हैरान थियो त उस्ताद सेम तस्वीर मां रखी त उनजो बुरो हशर पब्लिक करे छॾियो। हिन में छा चकर आहे? उस्ताद ॿुधायो त असांजो जेको माशरो आहे न उहो ख़ामियूं कढणु ॼाणींदो आहे, ख़ामियूं सुधारणु न ॼाणींदो आहे। तव्हां पब्लिक खे मौक़ो ॾिनो त किथे ग़लती नज़र अचेव त उनखे टिक करे वञो। पब्लिक पंहिंजी होशियारी ॾेखारी त असां एतिरा होशियारु आहियूं, हिन आर्ट खे सुञाणूं था, हू मिड़े टिक कढी आहे। इन जे करे तुंहिंजे तस्वीर जो बुरो हाल थी वियो। ऐं मां तव्हांखे जेको तजुर्बो ॿुधायो, अगरि तस्वीर में किथे ग़लती नज़र अचे त उनखे दुरुस्त कयो, छो जो हीउ माशरो दुरुस्त करणु ॼाणींदो ई न आहे, असलाह कंहिंजी कंदो ई न आहे। इन जे करे तस्वीर खे कंहिं हथी न लाथो, वरी तस्वीर तूं साबित खणी आहे। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां सिर्फ़ु हिक ॿिए में ख़ामियूं कढंदा आहियूं, ग़लतियूं कढंदा आहियूं, असां कंहिंखे बुरो चवंदा आहियूं, पर असां उन्हनि जी बुराईअ जी असलाह न आहियूं कंदा। मिसाल मां पाण ते ई ॿुधायां थो। मूं वटि को महिमान अची वियो, मां उनजी ख़िदमत एॾी ख़ासि न कई। मिसाल खीर वारी चांहि कोन पीआरी, सलेमनी चांहि पीआरी। जिते मूंखे मुर्गी खाराइणी हुई उते मूं बसर, ख़ुश्क बसर खट जे पाए ते रखी उनखे कुटे मानीअ जे मथां रखी ॾिनो। प्लस में हुन महिमान खे पाणी बि बर्फ़ वारो कोन पीआरियो, उनखे नलके जो पाणी गेड़ो करे उहो मां पीआरे छॾियो। हाणे महिमान मुंहिंजो हलियो वियो। हाणे अगरि महिमान मुंहिंजे ग़लतियुनि खे, मुंहिंजे ख़ामियुनि खे मुंहिंजी अगरि इस्लाह करणु चाहे त महिमान अगरि सुलझियलु हुजे त उहो मुंहिंजे सॼे हिन ख़िदमत खे सम्झी वञे त मूं छाजे लाइ ईअं कयो ऐं छो कयो। महिमान अगरि जाहिल हूंदो त उहो वञी ख़ामियूं कढंदो,
वयोसि फलाणे ॾे त सलेमनी चांहि मूंखे पीआरी। यार वॾी ॻाल्हि इहा आहे त का भाॼी मूंखे कोन खाराई, बसर पाए जे कुंड ते रखी मुक हणी उहो मूंखे मानी ते खोले ॾिनई। मूंखां पुछा करे त हीअ वजह छा आहे, तूं छो खीर वारी चांहि नथो पीए, जेको तूं खाईंदो हूंदे उहो ई मूंखे खारायो थो। त उहो मुंहिंजी मदद कंदो, मुंहिंजी असलाह कंदो, मुंहिंजे मजबूरियुनि खे सम्झंदो। उहो असां वटि जॾहिं अहिड़ो माशरो हूंदो, हिक ॿिए जी असां जॾहिं मजबूरियूं सम्झंदासीं, असां मूं केर बि ग़रीब न रहंदो, को बि बुख न मरंदो। असां छा था कयूं, मूं वटि अगरि को पाड़े में ग़रीब आहे, मां सुठो थो खावां त मां उन ते तनक़ीद थो कयां त यार सॼो ॾींहुं वते थो बटालू खाईंदो, दाल खाईंदो, कॾहिं घर में मुर्गी न आंदी अथई, बसर सां मानी था खाइनि। यार वॾी ॻाल्हि आहे, माना इहा हिकिड़ी तनक़ीद थी, इहा हिकिड़ी ख़ामी कढण थी। असां उनजी मजबूरी खे न आहियूं सम्झंदा त हुन ईअं कयो छो हो, ईअं करे छो थो। जीअं असांजो माशरो सॼो मिली करे हिकु हिकु माण्हूअ जी मदद करे, कंहिंमें बि ख़ामी नज़र कोन ईंदी। असां तव्हां सभिनी खे पंहिंजे गिरेबान में ॾिसण जी ज़रूरत आहे, ॿियनि जी ख़ामी ॾिसण जी ज़रूरत कोन्हे। ॿियनि जी ख़ामी खे त सॼी दुनिया पंहिंजी अखि सां ॾिसे थो। असां पंहिंजी अखि सां पंहिंजो गिरेबान ॾिसूं त असां छा आहियूं। असां फ़ौरन मिंट में कंहिंजी तनक़ीद करे विझंदा आहियूं, फ़ौरन कंहिं ते कलम खणी लीको पाए विझंदा आहियूं त बाबा हिते ग़लती आहे। पर इन ग़लती जे सुधारण जो मौक़ो असांखे बि त आहे न। जेको असां खां मशवरो थो वठे ऐं उन में ख़ामी आहे त मशवरे जो मक़सदु छा आहे, त असां उनजी हेल्प कयूं या उनखे तनक़ीद करे ख़ामी कढी हथु कढी विझूं। दोस्तो, जेसीं ताईं असां पाण में जुड़ंदासीं कोन, असांजो माशरो सिधो न थींदो कॾहिं बि। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।